जेकबाबाद मां ख़बर ॾींदा हलो त जेकबाबाद थाणे सिविल लाइन जी हद में शहरी खे तशद्दुद करे क़त्ल करण वारे वाक़िए ते एसएसपी जेकबाबाद कैप्टन रिटायर्ड सदाम हुसैन नोटिस वठी छॾियो आहे। एसएसपी जेकबाबाद डीएसपी सिटी ऐं एसएचओ सिविल लाइन खां रिपोर्ट तलब करे वरिती आहे। पुलिस इब्तिदाई तौर लाश पंहिंजी तहवील में वठी सिविल अस्पताल मुंतकिल कई, जिते पोस्टमार्टम लाइ मोकिली वई। मक़तूल जी सुञाणप 35 सालनि जे शहरी निमानो वल्द शेर मोहम्मद रिंद ॻोठ पीर बख्श रिंद जे रिवासी तौर थी आहे। डीएसपी सिटी नियाज़ अहमद फारूकी ऐं एसएचओ सिविल लेन बशीर अहमद मक्सी फौरी तौर वाक़े वारे हंधि पहुची विया, जिते तशद्दुद थियल लाश तहवील में वठी जांच शुरू कई वई आहे ऐं वाक़े वारे हंधां सबूत गॾु कया पिया वञनि। सभु मुमकिन सबबनि ऐं अनासरनि खे नज़र में रखंदे जांच कई पई वञे त जीअं हक़ीक़तूं साम्हूं अची सघनि। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।